नाज़रीन, जाती में असांजे नुमाइंदे अमीन ٿهيم जी रिपोर्ट मूजिब पाक नेवी पारान जाती दल अस्पताल में एक रोज़ा मेडिकल कैंप लगाई वई। मेडिकल कैंप में पाक नेवी के माहिर डॉक्टर आयल मरीजन फ्री में चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। एक रोज़ा मेडिकल कैंप में जाती समेत भरपासे के इलाइक़े के मरीजन वड़ी तादाद में पहुंची पंहिंजो मेडिकल चेकअप करायो ऐं दवाऊं वरतियूं। इन सिलसिले में पाक नेवी के इंचार्ज महबूब ऐं एडवोकेट ज़ीशान ख्वाजा साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त जाती दलका के पसमानदा इलाइक़े के गरीब माण्हुनि खे तबी रिलीफ ॾियण लाइ मेडिकल कैंप जो बंदोबस्त कयो वियो आहे। जेके गरीब मरीज़ कराची हैदराबाद नथा वञी सघनि उन्हनि जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। अमीन ٿهيم STV न्यूज़ जाती, हर ख़बर अव्हांजी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु STV न्यूज़।